महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। अचो अचो जंगी दुनिया में एक झाती पायूं ऐं जंगी जहाज़नि बाबति ॼाण हासिल करियो। B-52 दुनिया जो सब खां खौफनाक जहाज़ जंहिंखे शिकस्त ॾियणु अटकल नामुमकिन आहे। आख़िर हिन जहाज़ में अहिड़ी कहिड़ी खूबी आहे? अचो त ॾिसो। ही जेको हां ॾारींदड़ आवाज़ अवां ॿुधो, इहो हवाई जहाज़नि जो हो। हवाई जहाज़ जंग जी दुनिया में सभ खां पोइ आयो ऐं हाणे सभ खां वधीक अहमियत हासिल कयल आहे। इंसान पहिरियों ज़मीनी यानी बरी जंग विढ़ियो, पोइ बहरी जंग ऐं आख़िर में हवाई जंग। को वक़्तु हो जो सम्झो वेंदो हो त जंहिंजी ज़मीनी फ़ौज ॾाढी सभु कुझु उन जो। उन खां पोइ जेको समुंड जो बादशाह, उहो दुनिया जो बादशाह। बरतानिया दुनिया ते जेका हुक्मरानी कई, इन उसूल तहत कई। हाणे जेको आसमाननि में उॾामंदो, दुनिया उन जी आहे। हिन वक़्तु अमेरिका हवाई दुनिया जो शहनशाह आहे। हिन जा सभु जहाज़ F-14 खां F-18 ताईं दुनिया में जवाबु नथा रखनि। अॼु असीं रुॻो B-52 जो ज़िक्र कंदासीं, जंहिंजो ॿियो नालो तबाही ऐं रुॻो तबाही आहे। हिन जहाज़ जे भयानक आवाज़ वियतनामिन जा हाव खाधा, बचा मारिया, इराक़िन खे मारींदो। हीउ जहाज़ अफ़गानिस्तान में तबाहियूं फैलाए चुको। वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ जहाज़ पहिरें ॾींहं खां अॼु ताईं साॻी अहमियत हासिलु कंदड़ आहे। हीउ घुमंदड़ फिरंदड़ बारूद खानो आहे। हिन जहाज़ जी ड्रैग 159 फुट, जंहिंजा पर 185 फुट, रफ़्तार अटकल 1000 किलोमीटर फ़ी कलाक आहे। हिन जहाज़ में एटम बम खणी वञण जी सलाहियत पिणु आहे। हीउ जहाज़ बमनि जो मींहुं वसाईंदड़ तौरु मशहूरु आहे। ॿी जंग अज़ीम जे ख़ात्मे यानी 1945 खां पोइ अमेरिका सरमाएदार दुनिया जो सरबराह बणियो। उहा सरबराही उन खां अॻु बरतानिया वटि हुई, जंहिं लाइ चयो वेंदो हो त बरतानवी सल्तनत मथां कॾहिं बि सिजु लहंदो कोन्हे। अमेरिका उहा सरबराही करण ऐं उन खे मज़बूत करण लाइ हथियारनि, ख़ासि करे हवाई जंग जे हथियार में पाण खे मज़बूत करणु शुरू कयो। उन सिलसिले में हीउ पहिरियों वॾो हथियार 50 वारे ॾहाके में ठाहियो वियो। हुन जी पहिरीं उॾाम 15 अप्रैल 1952 वङारे वारे ॾींहं ते थी ऐं 1955 में हीउ जहाज़ अमेरिकी एयरफोर्स में शामिलु कयो वियो। उन हिसाब सां अमेरिकन जा 3 नसुल हिन खे इस्तेमालु करे चुका आहिनि, जॾहिं त हीउ जहाज़ सन 2044 ताईं इस्तेमालु थियण जोॻो आहे। यानी उन वक़्त ताईं हिन खां को ॿियो ख़ौफ़नाक जहाज़ हिन जो मटसानी न हूंदो। उन हिसाब सां अञा 2 नसुल हिन जहाज़ खे उॾारींदा। हिन जहाज़ में वक़्त सां गॾु नवाण आंदी वेंदी रहिबी आहे, जंहिंमें कंप्यूटर, GPS वग़ैरह जो इस्तेमालु बि शामिलु आहे। हीउ जहाज़ 50,000 फुटनि जी ऊचाईअ ताईं उॾामी सघंदड़ आहे, जॾहिं त ॿिया जहाज़ रुॻो 35,000 फुटनि ताईं उॾामी सघंदड़ हूंदा आहिनि। उन करे हीउ दुश्मन मुल्क या पंहिंजी गुज़रगाह में ईंदड़ मुल्कनि जे राडार सिस्टम खे आसानीअ सां धोखो ॾेई सघंदड़ आहे। हूअं त हिन में वेहंदड़ 5 मुलाज़िमनि मंझां हिकु जेको मथी माड़ ते वेहंदो आहे, उन जो कमु ई राडार सिस्टम खे जाम करणु हूंदो आहे, तांजो हीउ जहाज़ दुश्मन जे गोला बारूद, तोपूं, मीज़ाइल वग़ैरह जे हमले खां महफ़ूज़ रही सघे। हीउ जहाज़ 8 ताक़तवर इंजनूं रखंदड़ आहे।
32,000 किलोग्राम बारूद खणी सघे थो ऐं हवा में उॾाम ते पेट्रोल भराइण खां सवाइ अटकल 14,000 किलोमीटर ताईं सफ़रु करे सघे थो। तॾहिं त हुन जा पायलट चवंदा आहिनि त असीं घर मां निंड करे उथी दुनिया मथां उॾाम पूरी करे निंड वरी अची घर करे सघूं था। हिकु पायलट हिन जहाज़ खे मुसलसिल 50 कलाकनि ताईं उॾारियो आहे, जेको हिकु रिकॉर्ड आहे। तंहिं करे मशहूरु आहे त हीउ जहाज़ किथां बि उॾाए किथे बि हमिलो करे सघण जी सलाहियत रखे थो, जंहिं करे हुन जी हैबत क़ाइमु रहे थी। सन 2001 में जॾहिं अमेरिका जे शहर न्यूयॉर्क जे वॉल स्ट्रीट जा ट्विन टावर तबाह कया विया, तॾहिं इहो इल्ज़ाम अल-क़ाइदा ते लॻो, जंहिंजो बदिलो वठण लाइ अफ़गानिस्तान जे तोरा बोरा वारे जाबलू सिलसिले में लिकल अल-क़ाइदा जे लीडर उसामा बिन लादेन खे ज़िम्मेवार सम्झी पूरे अफ़गानिस्तान मथां हमिलो कयो वियो। शुरूआति हिन ई जहाज़ सां कई वई, उन खां पोइ F-16 इस्तेमालु करे तालिबान जी ताक़त ख़तमु कई वई। तोड़े जो F-16 जो टोड़ अफ़गानिस्तान वटि कोन हो, पर पोइ बि B-52 जो रोब ॼमाइण लाइ हिन जहाज़ खे इस्तेमालु कयो वियो, छो त हीउ जहाज़ सफ़ाई कंदड़ तौरु मशहूरु आहे, यानी हीउ बमबारी करे वेंदो, उन खां पोइ ज़मीनी फ़ौज दुश्मन ख़िलाफ़ु कार्रवाई कंदी।